अथा शेरल तू सही तो चई कुत्तन सा चंगाई कजिया हिनन सा चंगाई न कजिया तवा होश न जायो असा वणू था उभी याद रखी छजाए हाणे भली हिनन ते केड़ी भी मुसीबत अचे पर असा हिनन जे विच में अचण वारा नहीं एडो शौक थई हाजरा मुझो सिर हाजरा मार मुखे मार ना बस करे ओके भाई ओके उलाशा के मारे छा कंसमा बाकी हार उठा जेकर तो सामू के हिसाब बराबर करणो पयो त तू चई न किले खे एड़ी कोहाड़ी सिसियत वाही दो सांस जो धड़ सिसिय का दार हूं सुनंदा समझी वजाई नि गाल थे मंसूर खान जेकर जाबिर जी खबर पक्की है ना तो कोई करम खान जे मथा जोर रखण अजायो जाबर के साथ बद्धी खणी था जो आई करम खान जे सामू जो कम तमाम करिन था तो दिसुं था यो करम खान के की तो बचाए भला कासिम जो छा सोचो तो कासिम के वसी ताईं न मारींदासीं जैसे ताईं जाबिर के हथ नथा करे अस्सलाम वालेकुम दोस्तों पांजा वेरी जी न्यू आहे ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियां दोस्तों इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा ऐं वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे त हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं ई दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जाबिर त जेको आहे त करम खान जे हथ अची वियो आहे ऐं हू महफ़ूज़ हथनि में अची वियो आहे दोस्तों पर जेको आहे त कासिम अञा बि जेको आहे त चाकर खान जे माण्हुनि जे घेरे में आहे दोस्तों ऐं उहो हुनजो हुतां निकिरणु मुश्किल थी वियो आहे दोस्तों ऐं ॿिए पासे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको शेरल ऐं मुराद आहे दोस्तों तो नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हू जेको आहे त रूंडे वारनि खे छॾे करे हलिया वेंदा ऐं पंहिंजी पुफीअ खे इहो चवंदा त असां जेतिरो ई रूंडे वारनि जी मदद कयूं था रूंडे वारनि सां सचा रहूं था पर रूंडो जेको आहे त ओतिरो असांजी ॻीचे में फिट थो थिए इन जे करे जेको आहे त असां रूंडे खे छॾे वञूं था ऐं ॿीहर जेको आहे त तूं असांखे का बि कॉल का बि फ़ोन न कजां त जेको आहे त रूंडे जी अचे मदद कयो ऐं दोस्तों तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सांवल जेको आहे त रूंडे खे चवंदो त तुंहिंजो सिर मां कॾहिं बि कोन खणंदुसि पर जे वक़्तु आयो त तुंहिंजे जेको आहे त हिन ॿिले जो सिर जेको माना हुनजो पुटु आहे दोस्तों दिलशेर गुलशेर त मरिजी चुको आहे दोस्तों पर दिलशेर जेको बचियलु आहे त उनजो सिर बि जेको आहे त मां खणंदुसि ऐं तोखे पोइ ख़बर पवंदी त घणे में इहे 100 थींदो आहे जॾहिं तुंहिंजे पीढ़ीअ जा सहारा सभु ख़तमु थींदा ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त चाकर खान अञा बि ॾमिरिजी पवंदो करम खान खे जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त जाबिर खान हिकु भेरो ॿीहर जेको आहे त करम खान पंहिंजे कब्ज़े करे वियो आहे जॾहिं त हुनखे रस्तो बि हुन पाण ॾिनो ऐं बाद में वरी हिकु भेरो ॿीहर हुनखे पाण वटि घुराए करे ऐं हुनजो इलाजु पटियूं कराइण जेको आहे त मक़सदु छा आहे त हू असां सां गद्दारी पियो करे ऐं असांजी पुठीअ में खंजर पियो हणे ऐं चाकर खान पंहिंजी ज़हानत सां जेको सोचींदे हिकु भेरो ॿीहर पंहिंजा माण्हू तयारु कंदो ऐं करम खान जी उताक ते वञी पुॼंदो ऐं करम खान खे इहो चवंदो त जाबिर असांजे हवाले कर छो त तूं हुनखे रस्तो ॾिनो आहे हाणे असां हुनखे मारियूं जीआरियूं तड़पायूं उहा असांजी मर्ज़ी आहे पर तूं असांजे विच में टंग अड़ाई त असांजी दुश्मनी तोसां बि शुरू थी वेंदी दोस्तों हीअ हुई असांजी वीडियो वधीक वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे दोस्तों वरी कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु हाज़िर थींदासीं ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों दुआउनि में यादि।